अस्सलाम वालेकुम यार मदद मैं तव्हांजो सिंगर इमरान चांडियो। जीअं त अॼु असां लाइव ते आया आहियूं। मुंहिंजो पहिरियों एल्बम ऐं ॿियो एल्बम अल्लाह जे फज़ल ऐं करम सां सुपर हिट वियो आहे। मुंहिंजो टियों एल्बम जंहिंजी मां पंहिंजे उस्ताद सां रिहर्सल करे रहियो आहियां ऐं सिंध जी मशहूरु शख़्सियत ऐं सुठो राग में नालो मास्टर साजिद मुंहिंजो उस्ताद आहे ऐं उस्ताद मूंखे कुझु रिहर्सल ॾेई रहियो आहे ऐं उस्ताद असां सां गॾु मौजूदु आहे ऐं कुझु उस्ताद मूंखे जेको पहिरियों एल्बम ॿियो एल्बम कामयाबु वियो आहे, मूंखे टे एल्बम जो उस्ताद रिहर्सल कराए रहियो आहे ऐं चंद लफ़्ज़ उस्ताद ॻाल्हाईंदो असांजे बारे में। दोस्तों तमामु जुनूनी छोकिरो आहे, मेसी छोकिरो आहे। असां बि जेको हाल आहे असां गाइड कयूं था यार खे। वधीक तव्हांजे सपोर्ट ऐं तव्हांजे प्यार जी ज़रूरत आहे भाउ खे। इंशाल्लाह हीअ एल्बम बि सुठो थींदो। असांजी दुआ आहे मिठे सां गॾु अलाह खे वधाईंदो। इंशाल्लाह असांजो वॾो उस्ताद ज़मीर खे सां गॾु ऐं असांजो उस्ताद ज़मीर हुसैन चांडियो हिकु मुंहिंजो उस्ताद आहे ऐं उहे ई मुंहिंजा उस्ताद आहिनि ऐं उस्ताद मुंहिंजे चंद लफ़्ज़ ॻाल्हाईंदो असांजे बारे में। असांजो सुठो दोस्त आहे ऐं आवाज़ जे हवाले सां सुठो आवाज़ आहे। अञा नओं कमु आहे, जीअं जीअं दोस्त में कमु ईंदो तीअं तीअं अञा मज़ो वधंदो। इंशाल्लाह कामयाबु थींदो। असांजी दुआऊं गॾु आहे। महिरबानी। शाल भगो हो पाण कर फैसलो, पाण कर फैसलो, जोड़ो अथी शाल भगो। हाज़ुर मुँह ॾियण जे लाइ मेरे वठी तोॾे अचण जे लाइ ॾोह को साबित कर रुगो पाण कर फैसलो, पाण कर फैसलो, जोड़ वठी शाल भगो। शाहे मसलो में ही ॿुधाए शाहे मसलो में ही ॿुधाए बाक़ी न नाहक माण्हू खे लाए चयो वती तो छाल लॻो पाण कर फैसलो, पाण कर फैसलो, जोड़ वठी शाल भगो। दोस्तों मुंहिंजे नए एल्बम जी मां मुंहिंजे उस्तादनि सां गॾु रिहर्सल करे रहियो आहियां। इंशाल्लाह मां पंहिंजे उस्तादनि सां नए एल्बम जी रिहर्सल करे रहियो आहियां। हे मुंहिंजो उस्ताद ऐं सिंध जी ॼातल सुञातल शख़्सियत मास्टर साजिद ऐं उस्ताद मुंहिंजा तव्हांजी दुआउनि सां ॿई एल्बम अलाह जे फज़ल ऐं करम सां हिट विया आहिनि ऐं टे एल्बम जे कुझु बारे में असां लाइ ॿुधायो त असां रिहर्सल करे रहिया आहियूं। बिल्कुलु दोस्त ॾिसी रहिया आहिनि। असां रिहर्सल में जेको आहे सो मसरूफ़ आहियूं। इंशाल्लाह इमरान चांडियो जो हीअ एल्बम बि इंशाल्लाह ज़बरदस्त थींदो। असांजी भरपूर महिनत भरपूर हुनखां साथ आहे। तव्हांजी बि दुआऊं खपनि। इंशाल्लाह हीअ एल्बम सुपर हिट इंशाल्लाह। महिरबानी। ऐं मुंहिंजो उस्ताद दादलो उस्ताद ज़मीर हुसैन चांडियो ऐं उस्ताद मुंहिंजा ॿई एल्बम अलाह जे फज़ल ऐं करम सां हिट विया आहिनि। टे एल्बम जे बारे में कुझु ॿुधायो। इंशाल्लाह कामयाबु थींदो तव्हांजो। महिरबानी। ऐं मुंहिंजो उस्ताद वॼाए रहियो आहे
जेके भी दोस्त ॾिसी रहिया आहिनि सभिनि दोस्तनि जी महिरबानी करे लाइव खे अॻिते शेयर कजो ऐं सभिनि को मोकिलाईंदासीं सिंध सलामत साथ सलामत।